खैरपुर में हवा के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर के ॻोठ टंडो मस्ती जी रहवासन 15 साला नींगरी तैयबा वलदे सलेमान वाला के जतोई बिरादरी जा हथियारबंद अगवा करे ज़बरदस्ती निकाह करायो वियो। नारी उतां वझ वठी घर पहुती अदालत में पेश। पंजनि जवाबदारनि मथां कोर्ट जी थाणे ते अगवा जो केस दाख़िल कियो वियो। आदिलपुर में नारी तैयबा एहतजाज कंदे चयो त हुन खे जवाबदार ज़फ़र जतोई, शहज़ाद मुश्ताक, मीर खान ऐं एजाज़ जतोई हुन जे घर में घिरी हथियारनि जे ज़ोर ते खेसि ज़बरदस्ती अगवा करे खणी विया, जंहिं बैदि में ज़फ़र जतोई हुन सां ज़बरदस्ती निकाह कयो, जंहिं बैदि हू उतां वझ वठी निकिरी घर पहुती। नींगरीअ जो वधीक चवणु हो त जिते हुन खे अगवा करे खणी विया उते ॿियूं बि काफ़ी औरतूं मुगवी बणियल हुयूं, जिन ते ही माण्हू ज़ुल्म करे रहिया हुआ। संदन चवणु हो त ज़फ़र जतोई सां शादी नाहे कई, उन सां हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती निकाह कयो हो। अहिड़ो बयानु हुन खैरपुर जी अदालत में पेश थी अदालत ॾाढो रिकॉर्ड पिणु करायो आहे। जॾहिं त ज़फ़र जतोई समेत पंजनि जवाबदारनि मथां नींगरीअ जे पीउ महमद सलेमान जी फरियाद ते कोर्ट जी थाणे ते अगवा जो केस दाख़िल थियण बैदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। नारीअ मूजिबि त जवाबदार बाअसर हुजण करे हुननि जे घर मथां फायरिंग करे घर भातियुनि खे क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं हुननि जी ज़मीन ते कब्ज़ो करे फसल भेले रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ नींगरी IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी खेसि अगवा कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हुन सां इंसाफ़ कयो वञे। ज़बरदस्ती मूंसां कंदा रहिया ऐं हिकु मां ई न लेकिन खैरपुर ज़िले जी के मज़लूम औरतुनि सां उन्हनि ज़बरदस्ती कई आहे, लेकिन उहे अॼु बि उन्हनि जे घर में मौजूदु आहिनि। लेकिन मां उन्हनि जे घर मां जीअं ई उहे मूंखे काफ़ी इलाइक़ा घुमाइण खां बाद में जॾहिं उहे मूंखे पंहिंजे घर वठी आया त मां पाण जहिड़नि किन मज़लूमनि खे ॾिठमि त मां उतां भॼी निकितमि त जीअं मां ॿाहिरि निकिरी पंहिंजे पाण सां गॾु ॿियनि मज़लूमनि जी बि जान बचाए सघां। उहे ज़ात जा जतोई, उहे बि ज़िला खैरपुर जा। ज़फ़र